वेलकम एक नाज़रीन बुलेटिन की शुरुआत में अवां ख़बर ॾियूं। सिंध में पानी जो शदीद बहरान बरक़रार है। ज़मीनूं बंजर थियण लॻियूं आहिनि। सिंध में पानी की घटिताई 52% खां वधी 62% ताईं पहुची वई आहे। सखर बैराज वटि पानी में घटिताई 45 खां 53% ताईं पहुची वई, जॾहिं त सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में पानी की खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज आहिनि। तव्हांखे आगाह कयूं पिया, सिंध में पानी की शदीद बहरान है। ज़मीनूं बंजर थियण लॻियूं आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया, सिंध में पानी की घटिताई 52% मां वधी 62% ताईं पहुची वई आहे, जॾहिं त सखर बैराज वटि पानी में घटिताई 45 खां 53% ताईं पहुची वई आहे। सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में पानी की खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज आहिनि। तव्हांखे ॿुधायूं पिया, सिंध में पानी जो शदीद बहरान बरक़रार है। ज़मीनूं बंजर थियण लॻियूं आहिनि। सिंध में पानी की घटिताई 52% खां वधी 62% ताईं पहुची वई आहे। सखर बैराज वटि पानी में घटिताई 45 खां 53% ताईं पहुची वई आहे, जॾहिं त सिंध के मुख़्तलिफ़ शहरनि में पानी खोट ख़िलाफ़ आबादगार सरापा एहतजाज आहिनि।